मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ साहिबतन वला वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़ ज़िल्ल वकब्बिरहु तकबीरा। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद व अला आलिहि अत्तय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन। अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल इमाम सादिक़ अलैहिस्सलाम लैसल इल्म बित्तअल्लुम इन्नमा हुवा नूरुन यक़अ फ़ी क़ल्बि मन युरीदुल्लाहु तबारक व तआला अन यहदियहु फ़इन अरदतल इल्म फ़त्लुब अव्वलन फ़ी नफ़्सिका हक़ीक़तल उबूदियतिह फ़त्लुबिल इल्म बिइस्तिमालिही वस्तफ़हिमिल्लाह यफ़हमुका। क़ाल मा हक़ीक़तुल उबूदियति क़ाल सलासतु अशियाइन बुलंद आवाज़ से सलवात मुहम्मद व आले मोहम्मद। मजमूअ तमाम काफ़िया सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो। खबर बयानी वाला जिक्र में बैठाओ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मोहम्मद व अजल। ईमानिया ने मजलिस अल्लाह एहतमाम फर्श अज़ा करबला वारन सत्य में पानी बारगाह में कबूल फरमाए। अमा मोमिन जो अचण वञण ॿुधण मालिक पानी बारगाह में इबादत में शुमार फरमाए। जेके जेके हाजतूं खणी आयो अल्लाह उन्हनि जो पूरी फरमाए। वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे अवांजे साम्हूं जेका मां हदीस बयानु फरमाई आहे वो तवील है तूलानी हदीस आहे। इन हदीस में मासूम असां सभिनी शीयनि खे हिकिड़ो पैगाम ॾियण थो चाहे जेको मजलिस जो मक़सद बि आहे। इन पैगाम खे ॿुधूं त सभु था पर दिल सां केरु थो ॿुधे मासूम खे इहो क़बूल आहे। बसरी जी रहण वारो मोमिन आहे। उमिरि 80 साल खां मथे अथसि। जागो था या कोन बाबा साईं? उमिरि 80 साल खां मथे बसरे जी रहण वारो सादिक मुझे इमाम मासूम मुझे मौला आका हुआ मदीने में। दिल में ख्याल कई तो वनी इमाम का इल्म सीखी अचा। जेके समझो था जेका लाइट तो हेडी वजा भले वनी इमाम का इल्म सीखी अचा। पुरानो ज़मानो उठने घोड़न जो सफ़र रोड रास्ता हुआ कोन। इनके काफ़ी ॾींहं लॻा मदीने पहुचण ताईं। पुछा कराईंदो मोहल्ले बनी हाशिम में आयो। मासूम इमाम जो दरबारो खड़काई। मुझे सादिक इमाम बाहर आया। तवज्जो कजो नज़र अल्लाह नालो सिंध के वेठाओ गंज वेठाओ। मुझे इमाम दरबारो खोलियोसि ॾिठे हिकिड़ो शख़्स बीठो आहे। कीअं आयो आहे? चए मौला मां तव्हां खां इल्मु सिखणु आयो आहियां। मुझे इमाम दरवाज़ो बंद करे चयसि मूंखे वक़्तु ई कोन्हे जो तोखे सेखारियां।
ओके टाइम कौन है जो तके मुझे पढ़ाया तवज्जो करियो बार बार क्यों तो बोलते जवान नजर ना नाल हुसैन आखिरी मोमेंट ताई सलाम इन रईफ मोमिन जी मार्फत ते ता तवज्जो न कयो वरी तो जवान लख सलाम इन मोमिन जी मार्फत ते इन की त मौला मां भी बादशाही कमायो आया 2-3 महीना लगा है तो ते पहुंचने में ए तमा फरमायो ता मुके वक्त कोने टाइम कोने पांजो पान सां ॻाल्हाए तो तू एड़ो मुजरिम खताकार आहे तॾहिं त बतूल जो पुट पढ़ावे ई नथो न मोमिन काफ़ी वेठा हो हिकिड़ो पाट हे नारो हयो हेॾो वारनि जो नारो न हयो पोइ मिलिया मुझे मौला जज्बत क़स्मा सन आयतुल्लाह मराजी जवन था पिया त हर मोमिन अली वलीउल्लाह पढ़ण वारो इन हदीस के घट में घट 8 में पढ़े एक मैं तव्हां जे साम्हूं थो पढ़ा इन की त मौला तू मूंखे नथो पढ़ाए मां काथों वञूं इराक खां तव्हां मदीने में सऊदी अरब में बादशाही लताड़े आयो आहियां तव्हां चओ था मूंखे वक़्तु कोन्हे टाइम कोन्हे पंहिंजो पाण सां शिकायत कंदो चए तो तूं अहिड़ो आहे तॾहिं नथो इमाम पढ़ावे अलाए काॾे विया बाबा साईं तोमें कोई अहिड़ी खता है तोमें कोई अहिड़ो नक्श आहे तोमें कोई अहिड़ो आइब आहे रोअंदो रोअंदो अल्लाह जे रसूल जे रोले खे पकड़े कि तो नबीन जा नबी मुखे तू इन जे काबिल बना जो तुझो पुट मुखे पढ़ाए मुखे तू इन जे काबिल बनाए जो तुझो फर्जंद सादिक इमाम मुखे खाली न मोटाए मुखे इल्म ॾिए काफ़ी ॾींहं 15-20 ॾींहंनि खां मथे रोंदो रहियो दुआ इहा अथनि मुंहिंजा अल्लाह ने पांजे हबीब जो वास्तो थी मुझे इमाम के हाने मां उनकी खिदमत में वना मुखे मोटाए ना मुखे पढ़ाए मुखे इल्म ॾिए रोंदो रहियो बाडाईंदो रहियो रोंदो रहियो बाडाईंदो रहियो इने काफ़ी ॾींहं गुज़रिया दिल में ख्याल थियुसि भला अॼु वञी ॾिसां इमाम छा थो चवे किनजी तवज्जो आहे किनजी तवज्जो कान्हे ख़बर अॼु वञी ॾिसां छा तो चवे मुझे इमाम कि तू वनी जो दरबार खड़काया तो मासूम दरबार खोलियो की आयो हां मौला इल्म पिन आयो ते हली अंदर अल्लाह हली अंदर आयो मौला बिहार नारो छाती अब्दुल्ला सलीला उन्वान जॾहिं इमाम अब्दुल्ला जो लफ़्ज़ ॿुधो मासूम दुआ जा कया मुंहिंजा अल्लाह हिन शख्स खे पंहिंजी हक़ीक़ी अब्दन में शुमार फरमा बिली अली वारो कसम दो मौला जो असांजे तव्हांजे लाइ मासूम दुआ घुरे त बाक़ी ॿियो छा खपेसि कुझु ॿियो खपेसि अञा मासूम दुआ घुरे तो मुंहिंजा अल्लाह हिनखे पंहिंजी हक़ीक़ी बाननि में शुमार फरमा इमाम तो फरमाए इल्म हिकु नूर आहे अल्लाह जंहिंजी दिलि में चाहींदो आहे इहो नूर मोकिले छॾींदो आहे हाणे इमाम तो फरमाए मुंहिंजो वरी अली इमाम नाजुल बलागा में फरमाए जे वटि इल्म आहे मरी वञे त बि जेरो आहे जेको बे इल्म आहे जेरो आहे त बि मुअल आहे
जॾहिं इमाम चयसि इल्म को नूर आहे अल्लाह जंहिंजे दिलि में चाहींदो आहे इहो नूर मोकिलींदो आहे वरी बि चवां सलाम आहे हिन जी तड़प ते बेचैनीअ ते बेकरारी ते ॿई हिते कदमनि ते रखी थो चवे तूं मुंहिंजो इमाम तूं आहीं मुंहिंजो हादी तूं आहीं मुंहिंजो पेशवा तूं आहीं मूंखे रस्तो बि तूं ॾस जो इहो नूर मुंहिंजे दिलि में बि अचे असांजो घोटी अचे इमाम थो चए हिकिड़ो नूर आहे अलाह जंहिंजे दिलि में चाहींदो आहे मोकिलींदो आहे त चुप थी वञे हा सादात ग़ैर सादात जिते इहो मोमिन चुप न थियो छो त मूंखे रस्तो तूं ॿुधाए ॾेखार तूं जो इहो नूर मुंहिंजे दिलि में अचे हाणे इमाम चयोसि जेकॾहिं वाक़ई तोखे इल्मु खपे त पोइ टिनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रख ऐं वाक़ई जेका हदीस आहे माफ़ूम हदीस मुस्तफ़ा ऐं मुर्तज़ा जे लाइ आहे मुस्तफ़ा ऐं मुर्तज़ा ॿई उम्मत जा बाबा आहिनि मां ईअं खणी चवां हिन जो नूर हिकु आहे किरदारु हिकु आहे कलाम हिकु आहे गुफ़्तार हिकु आहे इहे सभु उम्मत जा बाबा आहिनि जीअं न बाबो पंहिंजे बच्चे खे सम्झाईंदो आहे हाणे इमाम त चए टे ॻाल्हियूं गौर सां ॿुधिजां मौला ॿुधायो छो त पहिरीं ॻाल्हि अल्लाह यरल अब्द फीमा खव्वलहु अल्लाह मिल्कन لأن العبيد لا يكون لهم ملك يرون المال مال الله کہ تو جو عبد ہوندا جو غلام ہوندا جو کنجو بانو ہوندا ان جي کائی شيء نہ ہوندي سب شيء الله جو ہوندا پہلے ما یہ سبق تو ڄائیں پانجی کائی شيء نہ سمجھ جا ان چے جان ته منجي हे बनी मुंहिंजी हे मिल्कियत मुंहिंजी हे दौलत मुंहिंजी हे बिल्डिंग मुंहिंजी किबला साईं जेकॾहिं तवजो ॿुधण सां ॿुधणु चाहियो था त चवंदा जॾहिं पंहिंजो साह ई कोन्हे उहो ई पर आहे त ॿी शइ तुंहिंजी कान पाई उन अली इमाम खे पुछियो वकील अलैहिस्सलाम कैफ तजिदक या अमीर अलमोमिनीन ए मौला तव्हांजो छा हाल आहे मुंहिंजा आका या अक्सर पुछंदा आहियूं बाबा जी तव्हांजो छा हाल आहे हिकिड़े साहब मुंहिंजे आका मुंहिंजे मौला अली इमाम खां पुछो मौला तव्हांजो छा हाल आहे हाणे इमाम असांजे तव्हांखे सबक़ ॾेई सम्झाए थो पियो इमाम त फरमाए उन्हनि जो हाल छा थो पुछे जेके ज़िंदगी छिके थी मौत ॾे ॻाल्हि सम्झ में नथी अचे शायदि जेके ज़िंदगी जेके मौत ॾे मन बका बेफना है जिनकी ज़िंदगी उनके सॾे थी छिके थी मौत ॾे वयस्कम बेसेहत ही अॼु सेहतमंद आहे सुभाणे या सेहत धिकींदसि मर्द ॾे हाय हाय वाह वाह ॻाल्हि सम्झ में अचे थी माफ़ी मुंहिंजो कमाल मौला जे कलाम में कहिड़ी ताक़त आहे सेहत धिके थी मर्द ॾे अॼु जेको बि सेहतमंद आहे तंदुरुस्त आहे वरी ॿिए मक़ाम ते मुंहिंजे आका अली फरमाए पाण जेके ॿुधो जिनजी ज़हन ते ॻाल्हि पहुचे उहा हुनजी पंहिंजी मुक़दर आहे मुंहिंजो अली इमाम त फरमाए ॿिनि शयुनि जो क़दुरु मुंहिंजे मञण वारनि न कयो आहे मुंहिंजे मौला चयो ला यारिफ शैआन ॿिनि शयुनि जो क़दुरु अथव ई कोन इमाम जो कौल ज़मीन आसमान थी सके थी आसमान ज़मीन थी सके थो मासूम जे कौल में काई तब्दीली थी अची सके मौला कहिड़ी शइ जो क़दुरु न कयो आहे सभिनी बग़ैर कंहिं ज़ात पात जे इमाम तो फरमाए शै ला यारिफ शैआन फज़लहुमा इल्ला मन फक़दहुमा जॾहिं ॿई शयूं विञाए थो ॾे पोइ थो चवे हाय मां छा कयो मौला उहो कहिड़ियूं शयूं जिन जो मोमिन क़दुरु नथो करे इमाम तो फरमाए असिहत वल आफ़ियत पहिरियों सिहत जो क़दुरु नथो करे ॿी जवानी जो क़दुरु नथो करे वाह वाह वाह
खुदा की कसम जेके ॾिसो हर को पानी पान के ॾिसे त वाकई अमीर अल-मोमिनीन जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी जो ए जाबिर जी मौला कि बीमार थियण खां पहिरियों सिहत जो क़दुरु कजाए बीमार थियण खां पहिरियों सिहत जो क़दुरु कर मौला इहा सिहत मिलंदी कीअं हाणे हिन मजलिस जो हिकु पैगाम था खुदा जो कसम जेकॾहिं सम्झी सघो त मौला सिहत कीअं मिलंदी इमाम त फरमाया थोरो खाओ बीमार थींदो ई कोन अल्लाह अकबर थोरो खाओ बीमार न थींदा दामन वक्त में एतिरी गुंजाइश कान्हे गड्ढा कनि इंशाल्लाह के है तेरी हदीस लिख दे हिकड़ी ऐसी इमाम जे त तुझी पंहिंजी शइ न सम्झंदा कुझु ते पुट मुंहिंजा मिल्कियत मुंहिंजी औलाद मुंहिंजी दौलत मुंहिंजी कुझु बि न तुंहिंजो कुझु कोन्हे तुंहिंजा सभु अल्लाह जो हाणे जॾहिं सभु कुझु ख़ुदा जो सम्झंदे त पोइ अहल बैत जी राह में बि ऐं अल्लाह जी राह में बि ख़र्चु कंदे तूं घबराईंदे न ॻाल्हाइणु खपे तव्हांखे मौला जी कसम ख़र्चु कंदे घबराईंदे कोन छो चवंदे मुंहिंजो मिल्क माल थोरी आहे जंहिं ॾिनो आहे हुन जे राह में थो ॾियां ये दुनिया कदर करे हाथ अली की दिया करियो पानी ना मौला मांगो कबूल फरमाए मुकानी बन गया आया हो मैं शायद रात में मुहर्रम में हर पढ़ंदो रहा इधर सैयद भी बैठा हूं उम्मती अलादार असांजे मज़हब जो सैयद आयतुल्लाह बरूदर दियाड़े रामा था चवनि पिया उन जे साम्हूं हिकु ज़ाकिर पढ़ियो ज़ैनब ऐं बाज़ार मूंखे मेंबर जो ॾिसण उन सैयद आयतुल्लाह पंहिंजो अम्मा मुलाए उछलायो मूंखे धकणी पई अॻिते न पढ़ो इहो वॾो मसाइलो मौला तुझे रोन कबूल फरमाए सवाइ ग़रीबनि जे कम जो कोई कमु न ॾिसो हिकिड़ो जुमिलो हदे थो कयां जेके जागी में आया हो मूंखे ज़िक्र जो कसम आहे असांजे महाराज जी चवनि था जेका दुआ करबला में क़बूल नथी थी जेका दुआ नजफ़ में क़बूल नथी थी जेका मदीने में क़बूल नथी थी वञ उन जे रोड ते जेका बालारुनि में रुलंदी जंहिंजा हथ पोयो बदल हुया चवनि पिया अचो बाग़ीअ जो भेनर आहियो शाम वञी दुआ घुर अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल कंदो रद न कंदो मूंखां सुवाल कयो ईअं छो अलादार जीअं नैन में बालारुनि में वई आहे न ईअं कंहिं नबी जा पुट न आहिनि विया शाम अञा नव मेल परे यज़ीद मलऊन चिट्ठी लिखी मुझे बीमार इमाम चिट्ठी पढ़ी रुनी रत ॾाढियां जो कैदी इमाम रत रुनो जेके रुण आया हो साईं रैनब जो ॾिठो जॾहिं सॼा बचड़ा चिठीअ में छा लिखियल आहे पढ़े बि थो रत रोए बि थो सैयदो माफ़ी ॾियो इमाम रत रोई तुंहिंजे अम्मा कमीने लिखियो आहे जेका घर में न पई हले उहा नम मेल प्यादल अचे जॾहिं प्यादल जो नालो आयो सैयदा तुंहिंजे पंधि मूंखे हलणो आहे रत तूं थो रोए तूं न रो नम मेल ॼाणे त न ॿुधाणे साईं मामल दल थी आहे साईं खे मामल दल आंदुर थी हर का बरदादा लथी 8 या 9 कदम हली धी प्यादल न हली कर रात बुलंद करे चई
मुंहिंजा अल्लाह ज़ैनब जे प्यादल में तुंहिंजो दीन बचे ज़ैनब खे मंज़ूर आहे सुबुह कुदूटनी परदा तस्बीह पढ़ंदा था अचनि पिया बाज़ार जो मोड़ आयो सैयदा फरमायो सज्जाद मां अॻिते न हलंदसि छो अम्मा साईं थी चए सज्जाद अॻियां बाज़ार आहे मां ज़ैनब ओ मां अली जी धीउ आहियां मां उनजी धीउ आहियां जंहिंजी माउ जो जनाज़ो राति जो खयो हुयो इन्हनि कमीननि खे चयो ॾीआ विसाइनि कमीननि विसाया ॿियो सुवाल कई रस्तो ॾियो आहे रस्तो न ॾिनो मूंखे ॿी गिटीअ खां वठी हलो न वठी हलिया दर्द भरियो सुवाल कयो हलाईंदो सज्जाद इन्हनि खे चयो हिकु उधारी चादर ॾियनि मां सिर ढकियला पोइ मोटाए ॾींदीमान कमीननि इहो बि न ॿुधो आहे मूंखे टिकर जो कसम आहे के रोअण आया हो चोथों सवाल एॾो दर्द भरियो कयो हलाईंदो सज्जाद जेकॾहिं चादर नथा ॾियनि न ॾियनि इन्हनि बेहयाउनि खे चयो मुंहिंजा हथ खोलिन मां वारनि जो पर्दो बणायां ओ अॻियां बाज़ार मां ज़ैनब साईं थी फरमाया अॻियां बाज़ार मां ज़ैनब कमीननि न ॿुधो आहे जॾहिं बीबीअ जो सवाल हिकु बि न ॿुधऊं साईं खे आयो जलाल चए थो केरु आहे जेको ज़ैनब खे बाज़ार वठी हले मां हिननि जी कैदनि न आहियां मां त अल्लाह जे रज़ा जी कैदनि तॾहिं बीबीअ खे आयो जलाल शिमर कढियो आहे ताले आनो मुंहिंजे बीमार इमाम जे कंध ते आहे सज्जाद रत रुअंदो रुअंदो बाबे जे सांग खे पकड़े रोई पे चवे ओ मूं बीमार जा बाबा ओ बाबा पुपी वारा नाल दीन न बचंदो शबीर जे सिर कयो आहे परवार सिधो आयो भेण जे साम्हूं साईं जो ॾिठो मुंहिंजे भाउ जी हिकु हिकु अख ये हलार हलार नीर अथसि चए तूं रत न रहो ज़ैनब हलण लाइ तयार